दी गालड़ी राज़िकां दी रास तै इश्क के शाबाश जे मोहब्बती मेड़िया। प्रोग्राम में विठल असांजा उस्ताद साहिबान, डॉक्टर साहिबान, साफ़ी हजरात, शागिर्द, हारी, मजदूर ऐं ॿिया नंढड़ा ॿारड़ा तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ॾियारी जूं लख लख वाधायूं। मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे त राति ॾियारी थी ऐं सॼी दुनिया ॾिया ॿारिया, पर तव्हां जेको हिते रॉयल मैरिज जेको हाल आहे इन में जेको ही ॾियो ॿारियो आहे, हिन ॾींहं जो कमाल ॿियो आहे। हू जेको ॾियो आहे उहो छा थो करे, उहो ॿाहिरि रोशनी थो करे, वो बाहर रोशनी तो करे, पर ही जो तव्हां ॾियो ॿारियो आहे ही असांजे हीअं जो जेको आहे न उन में रोशनी तो करे, पंहिंजे दिमाग़ में रोशनी तो करे। माना त असां वटि हालतूं ॾाढियूं ख़राब आहिनि। माण्हुनि जे अंदरि हसद आहे, माण्हुनि जे अंदरि नफ़रत भरी पई आहे, माण्हू हिक ॿिए खे किराइण जे चक्कर में आहिनि, माण्हू हिक ॿिए खे माना त्रास करण जे चक्कर में। केर बि नथो चाहे त भले ॿियो पहिरीं कामयाब थिए पोइ थियां, हर कोई इन डोड़ में आए तो हिन के किराए आऊं कामयाब थिया। माना माहौल सॼो असां वटि इहो लॻो पियो आहे। ऐं इन खां वधीक असर कहिड़ो थींदो त हिकिड़ो जेको राज़ो आहे उहो जॻह ठाहे थो, उन में असीं रहूं था, रहण असांखे फ़ख्रु आहे, बाक़ी जेको राज़ो जॻह ठाहे थो उहो असांखे नथो वणे। हिकिड़ो मोची आहे उहो जूतो ठाहे थो, उहो जूतो पाइण जो असांखे फ़ख्रु आहे, पर जेको जूतो ठाहे थो उनखे असीं हथ बि ॿुधायूं। कपिड़ा पाइण त असांखे फ़ख्रु आहे, पर दर्जी जेको कपिड़ा थो ठाहे उहो असांखे नथो वणे। हालत ॾिसो, हजाम असांजा वार थो ठाहे, असांखे सींगारे थो, पर हजाम सां असीं नफ़रत था कयूं। हाणे असांजी क़ौम हिते अची बीठी आहे, हाणे हिन क़ौम खे उतां असां कीअं कढूं? इन क़ौम खे उतां कढण लाइ असांखे वॾा कशाला कढणा पवंदा, वॾियूं हिमतूं करणियूं पवंदियूं। ऐं उहो हिमतूं केरु कंदो? आउं तव्हांखे सही थो ॿुधायां, उहो हिमतूं असांजो राज विजरा जहिड़ा माण्हू असांजी बिरादरी में हूंदा, असांजे समाज में हूंदा, असांजे मुआशिरे में हूंदा, त पोइ इहे जेके असां वटि जेके बुरायूं आहिनि उहो पोइ ख़तमु थी। हिकिड़ो बहितर शेखिया चयो आहे त के माण्हू तारीख़ थियनि था हिन धरतीअ जे घायल सीने ते अहिड़ी गहरी चीख थियनि था या धरतीअ खे जाॻाए थी या दुनिया खे बदिलाए। माना इहे माण्हू जेके आहिनि इहे तव्हांजी तक़दीर चेंज कंदा, इहे माण्हू जेके आहिनि तव्हांजो लाइफ स्टाइल चेंज कंदा। हज़ारे सालनि खां जेको आहे इंसान इब्तिदा सां हिते आयो आहे, तमामु घणा मरला तय कया आहिनि। जानवर जेको आहे में अॼु में आहे, गॾे वीचारो अॼु बि गॾे आहे, तोतो वीचारो अॼु बि तोतो आहे। पर जेकर हिते हिन धरतीअ ते तरक़ी कई आहे पंहिंजे अंदर में, त उहा कंहिं कई आहे? उहा कई आहे त इंसान कई आहे। इंसान छो कई बाबा? तरक़ी छाजे लाइ कई इंसान? इंसान तरक़ी हिन करे कई त हुनखे हिकिड़ो दिमाग़ आहे, ही शइ आहे। तव्हांखे ख़बर आहे माण्हू जेको आहे हाथी माण्हू का ॾाढो आहे, पर हाथी माण्हू जे बस में आहे। शींहुं ॾिसो जंग जो जानवरनि जो बादशाह अथव, पर उहो बि इंसान जे बस में आहे। घोड़ो जेको आहे उहो असां खां ताक़तवर आहे, पर उनजे मथां सवारी केरु थो करे? उहो असांजो इंसान थो करे। माना इंसान जेको आहे सो अशरफुल मखलूक़ात आहे, उहो सभिनी खां आला आहे। चंड ते केरु वियो आहे? घोड़ो वियो आहे? गॾे वियो आहे? केरु वियो आहे? चंड ते असांजो इंसान वियो आहे। मरीज़ ते घर केरु पियो ठाहे? इंसान पियो ठाहे। तो चवण जो मतिलबु इहो आहे त इंसान जेको आहे उहो तमामु घणो तेज़ी सां अॻियां वधे पियो। ऐं हाणे असां जेके आहियूं असां अञा फाथा पिया आहियूं बाबा, ज़ात में फाथा पिया आहियूं, नुखनि में फाथा पिया आहियूं, उतां असां निकिरूं कोन था। 21वीं सदी थी हले, हाणे असां हितां कीअं निकिरंदासीं? इन जो कहिड़ो फार्मूलो आहे? इन जो फार्मूलो हिकिड़ो ई आहे त असां छा सां जुड़ूं? किताबनि सां जुड़ूं, आलमनि सां जुड़ूं, जी गुरू सां गॾु
हिकिड़ो माण्हू जॾहिं गुरु जे शिक्षा में अचे थो हू पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज थो करे। गुरु गोविंद दोनों खड़े मैं किसके लागू पाऊं, गुरु गोविंद दोनों खड़े मैं किसके लागू पा, बलहारी जाऊं गुरुदेव की जो गोविंद की होगा। ये जो असांजो गुरु आहे, असांजो जेको उस्ताद आहे, उहो असांखे चेंज थो करे। मां बि असांखे जिस्मानी तौर ते था कनि, असांखे मानी खाराइनि था, असांखे कपिड़ा वठी था ॾियनि, पर असां जेको हिते तव्हांजे साम्हूं अची ॻाल्हाए पियो, इहो मुंहिंजे उस्ताद जी वॾी महिरबानी आहे, इहो उस्ताद जो वॾो कमाल आहे। उहो उस्ताद जेकॾहिं मूंखे न मिलिया त आउं सच में पुछां, आउं तव्हांजे करे न ॻाल्हाए सघां। ऐं उन उस्ताद जो नालो छा आहे तव्हां ख़बर आहे? उन उस्ताद जो नालो आहे रसूल बख्श पली जो। उन सां जॾहिं असां उथियासीं, उन सां जॾहिं वेठासीं त पोइ असांजी तक़दीर छा थी वई, चेंज थी वई। लतीफ़ साईं चयो त पाड़े वेज हुआ त मूं मुंहुं न पुछिया, माना पाड़े में डॉक्टर वेठो आहे, हमरा के बुखार आहे, बाबा डॉक्टर वटि वञे न, हमरा जो न मैथ में मुंहिंजो हाल कोन्हे, पाड़े में मैथ जो माहिर वेठो आहे, वञण लाइ तयार कोन्हे, फिजिक्स जो माहिर वेठो आहे, वञण लाइ तयार कोन्हे। पाड़े वेज हुआ त मूं मुंहुं न पुछिया, चलो पाड़े में तो वाकई डॉक्टर वेठा, पाड़े में तो वॾा हकीम वेठा, पर आऊं कॾहिं हुननि वटि बेसी कोन। पाड़े वेज हुआ त मूं मुंहुं न पुछिया, तंहिं लाइ पियाम मुंहुं सर रखियनि, चयो अंधो जो इन करे थियो आहियां त आऊं अखियुनि जे डॉक्टर वटि वेसी कान। तो चवण जो मतिलबु आहे त असां जेको अञा तरक़ी छो न पिया कयूं, इन जो सबबु इहो आहे त असां स्कूल में दाख़िल नथा थियूं। असां जेको आलिम आहे, जेको ॼाणे थो, उनजे भरिसां नथा वञूं। असांजे पाड़े में हिकिड़ो मास्टर थी वियो, अड़े यार फनकारी थो करे पंहिंजो पाण खे अलाए छा थो सम्झे, अड़े बाबा ईअं न चओ, उनजे पासे में वञ त तूं मास्टर कीअं थियो आहीं, तूं बिज़नेसमैन तूं कीअं थियो आहीं, वकील कीअं थियो आहीं, ज़मींदार कीअं थियो आहीं, ठेकेदार कीअं थियो आहीं। उन खां माण्हू सिखे, उन खां जॾहिं सिखंदो तॾहिं छा थींदो, तॾहिं असांजी तक़दीर चेंज थींदी। असां नशे मां हथ कढंदासीं तॾहिं असांजी तक़दीर चेंज थींदी। ऐं ॿियो छा आहे, असां पंहिंजे ॿारनि खे छा सेखारियूं, मोहबत सेखारियूं, प्यार सेखारियूं, उनखे नफ़रत न सेखारियूं। हाणे चाचो चाचे खां कोन थो ठहे, हाणे नंढड़े खे ॾियो न हुनजे घर वञण जो कमु थो आहे, माना नाकाबंदी, मतिलबु ॿार गली में मिलनि था, पर छा हिकु ॿिए जे घर वञण लाइ केरु कोन थो रहे। माना चवण जो मतिलबु इहो आहे, हिकिड़ो ॿार मूंखे मिलियो, चई हीउ जेको असीं चोरी था कयूं न, नंढड़ो ॿार मूंखे चई जेको असीं चोरी था सिखूं ऐं करियां थो, इहो मूं कोन सिखियो आहे, इहो मूं पंहिंजे वॾनि खां सिखियो। मुंहिंजा वॾा चोरी कंदा, आउं चोरी करियां, मुंहिंजो ॿार भाॼी ॻाल्हि थी आहे, सिधी सिधी ॻाल्हि आहे। पोइ हू मां जे पेट वारा चोरी कोन सिखी आयो न, हिते जॾहिं ज़माने में अचे थो, हिते ॾिसे थो, पोइ माण्हू छा थो करे, ईअं थोरो चोरियूं बि सिखे थो, चङाई बि सिखे थो। सो हीउ हिकिड़ो ॾाढो दास्तान आहे। हीउ जेको प्रोग्राम तव्हां कयो आहे ऐं अवां जेको कठ थिया आहियो, ऐं अॻे जेको मेघवाड़ जेको आहे उन जे प्रोग्राम में बीठो आहियां, बारसनि में जॾहिं थींदा आहियूं, शादियुनि में जॾहिं थींदा आहियूं, उते हलिया वेंदा, पर आउं चाहियां थो शहूर जो जेको मिड़ाको आहे उहो जेको अॼु गॾु थियो आहे, दिमाग़ अॼु गॾु थिया आहिनि। अॼु असीं जिस्म था ॾियूं था, दिमाग़ अॼु थिया आहिनि, जेके सिखणु चाहिनि था, सेखारणु चाहिनि था। ऐं हीअ जेके ॿार आया, हिननि ॿारनि जी जेको हिते माना पंहिंजी तकलीफ़ूं कयूं आहिनि, हीअ माना हिननि खे आउं सुभाणे माना ईअं सम्झो त वॾा ऑफिसर को ॾिसां, कंहिंखे वकील को ॾिसां, कंहिंखे जज को ॾिसां। ऐं पॉलिटिक्स, असांजा माण्हू पॉलिटिक्स में ज़रूरु अचनि, असांजा माण्हू पॉलिटिक्स में अचनि कोन। बाबा सियासत ज़रूरी आहे, सियासत न कंदासीं त असांजा हाल पूरा थींदा। अदब में अचूं, हर फील्ड में असां माहिर थियूं, जेकॾहिं हर फील्ड में माहिर न थींदासीं त पोइ मूंखे फ़ख़्रु आहे। हींअर मुंहिंजी साईं राज बीना सां ॻाल्हि थी पए त 1911 खां वठी 2010-2011 ताईं असांजा मेघवाड़ पाण खे मेघवाड़ सॾाइण लाइ तयारु कोन हुआ, पर हाणे इल्म जो अहिड़ो चराग चलियो आहे, अहिड़ी त रोशनी थी आहे जो हाणे माण्हू चवंदा आउं मेघवाड़ आहियां ऐं पूरी दुनिया जा माण्हू हाणे मेघवाड़नि खे सुञाणनि था। ऐं आउं सम्झां थो दुनिया जे सभिनी खंडनि में मेघवाड़ किथे न किथे हूंदो, हर खाते में असांजो माण्हू हूंदो। पर मसइलो छा आहे, मसइलो इहो आहे जेको तरक़ी थो करे उहो पोयां कोन थो न्यारे, वो पंहिंजे ॻोठ तां कोन थो न्यारे। ऐं उनखे पंहिंजे ॻोठ तां नज़र करणु खपे, पंहिंजे लाइ नज़र जेको तो पढ़े अॻियां तेको वठी तो ॿियनि खे सुञाणे, बसि ॻाल्हि ख़तमु। मूं जो बंगलो इहो आहे, मुंहिंजी गाॾी इहा आहे, मूं वटि माना उहो ई अचे जेको मूं जहिड़ो हुजे, मूं जहिड़ो हुजे। अरे बाबा इहो छा, बाबा तोखे पालियो कयां, तूं किथां आयो? माना चवण जो मतिलबु आहे त असां पंहिंजे
वॾड़नि खे विसारे वेही रहिया आहिनि ऐं जॾहिं असां पंहिंजे वॾड़नि खे विसारे वेही रहंदासीं त पोइ ही जेका तइलीम आहे जेका रुॻो ॿाहिरि ॾिठा थी ॾे अंदरां कुझु कोन्हे अंदरां मोहबत मोहबत का शइ कोन्हे रुॻो ॿाहिरां अंदरां टिपटाप लॻो पियो आहे कंहिंखे हथ मिलाइण लाइ तयारु कोन्हे चए थो बाबा वॾो ऑफिसर आहे बाबा अहिड़ा ऑफिसर असांजी तबाही कंदा बर्बादी कंदा असांखे अॻियां न थी वेंदा असांखे उहे माण्हू खपनि मिसकिन जान कान खोसो तव्हां छा था सम्झो किथां जो माण्हू नगर पालिका स्वामी जे जो माण्हू हू खोसो थी सघे थो खोसा उन दौर में ॿिया खोसा ॿियनि खे न पाईंदा आहिनि पर उन दौर में जेकॾहिं को असांजे ॻोल्हनि जो असांजे मेघवारनि जो जेकॾहिं हिमत हो ताक़त हो इहो मिसकिन जान खां खोसो हू हिकिड़ो पुलिस वारो पुलिस वारी नौकिरी छॾे सॼो कमु हुनजे लाइ कई तो ही ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि मूंखे हिननि चयो आहे त तव्हां लतीफ़ शनासी ते ॻाल्हायो तो हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थो थोरी हिमत कजो गोर न थिजो त असां वटि जेको आहे घणी शयूं मशहूरु आहिनि सिंध में हिकिड़ो मोहन जो दड़ो आहे पूरी दुनिया सुञाणे मोहन जो दड़ो किथे आहे सिंध में आहे पूरी दुनिया खे ख़बर आहे जेके पढ़िया लिखिया माण्हू सम्झनि था ऐं ॿी जेका उन खां पोइ असां वटि शइ आहे उहा कहिड़ी आहे उहा असांजो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे जेकी पूरी दुनिया सुञाणे ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कहिड़े दौर जो शाइर हो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे 17वीं सदी में पैदा थियो 1699 में 90 में शाह हबीब के घर में शाह लतीफ़ पैदा थियो असां वटि शाह त इलाही पैदा थिया आहिनि पर शाह लतीफ़ जो अञा ताईं को पैदा कोन थियो हू पैदा थियो पोइ हुन पंहिंजी सोच सां हलियो मुआशरे में पंध कया सफ़र कया शाह लतीफ़ वेठो कोन कॾहिं थर वेठो आहे कॾहिं जूनागढ़ वेठो आहे कॾहिं किथे वेठो आहे कॾहिं किथे वेठो आहे ऐं पाण सां गॾु 2 किताब खणी हलंदो 2 किताब कहिड़ा हिकिड़ो क़ुरान शरीफ़ गॾु खणी हलंदो हिन जे ॾाॾे जो शाह करीम गुलड़ी वारो रिसालो पाण सां गॾु ऐं मौलाना रूमी जी मसनवियुनि सां गॾु हूंदी माना इहे 3 किताब शाह लतीफ़ सां गॾु हूंदा हुआ उन दौर में छा हूंदो उन दौर में फारसी जो अरूजो हीअं चवंदा जंहिंखे अंग्रेज़ी अचे थी माना हू पढ़ियो लिखियो आहे बाक़ी ॿिया मिड़े ईअं ई आहिनि उन दौर में चवंदा फारसी घोड़े 4 सी माना जेको फारसी सिखंदो उनखे घोड़ो मिलंदो जीअं असां वटि कार थी मिले वॾी गाॾी थी मिले CSS ऑफिसर खे उन दौर में घोड़ो मिलंदो उन दौर में सॼा शाइर जेके उन दौर जा माण्हू हुआ उहे छा कंदा हुआ उहे फारसी में शायरी कंदा ऐं शाह लतीफ़ जॾहिं सिंधी में शायरी करणु लॻो त उते टोक करणु लॻा खिलूं करणु लॻा त ही सिंधी में शायरी थो करे पर शाह लतीफ़ हुननि जी परवाह कोन कई हुन पंहिंजे रिसाले खे जारी रखियो पंहिंजी शायरी खे जारी रखी हुन कहिड़ा कमु कोन ॾिनो त माण्हू जे लाइ छा था चवनि हुनखे जेको करिणो हुन उहो कमाल कयो त अंदाज़ो लॻायो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हाला में पैदा थियो हिनखे ॻोल्हण वारो केरु न खोसो न लंगारी न ॿियो न टियो न मेघवार न कुंभार केरु बि कोन जर्मनी मां हिकिड़ो माण्हू आयो आहे डॉक्टर अर्नेस्टम हुतां खां आयो हुन अची हिनखे डिस्कवर कयो कंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे हेॾो वॾो शाइर आहे हुन जो रिसालो खणी वञी हुन पंहिंजो घर ठपाए हुन इहो रिसालो छपरायो जर्मनी में 1866 में रिसालो छपरायो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मोहन जो दड़ो तव्हांजो कंहिं डिस्कवर कयो अंग्रेज़नि डिस्कवर कयो असां कोन कयो सीधी सीधी भाउ हुते ॿिया बि वेठा हुआ जोतई वेठा हुआ या अलाए कहिड़ा कहिड़ा ज़ात वेठा हुआ इलाही वेठा लाड़क वेठा हुआ पर उन्हनि खे बि कोन खोटियो के अंग्रेज़नि खोटियो माना चवण जो मतिलबु इहो आहे त असां वटि हिते कमु कयो थो करे असांजो माण्हू नथो करे पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि साह ओॾो सुपरी लोची कान लहनि माना माण्हू जेको प्रभु जेको आहे मालिक आहे उहो असांजे अंदर में आहे न असां उहो अंदर में ॻोल्हण लाइ तयार आहियूं त असीं कॾहिं हरिद्वार वेठा आहियूं कॾहिं हिंगलाज ते वेठा आहियूं पर असां पंहिंजे पाण में पंहिंजे अंदर में ॻोल्हण जी कोशिशि न कई आहे पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि साह ओॾो सुपरी लोची तान लहनि दम न सुञाणनि दाऊं कनि मुटनि असांजा माण्हू छा था कनि रुॻो दाऊं था कनि तो चवण जो मतिलबु इहो आहे त हुन अंग्रेज़ अची हिते डिस्कवर कयो ऐं शाह लतीफ़ जेको रिसालो लिखियो उनजो कमाल कहिड़ो थियो उनजो कमाल इहो थियो त असां वटि जेके अंग्रेज़ आया हुन सिंधी जी अल्फाबेट ठाही जेकॾहिं शाह लतीफ़ रिसालो शाह जो न लिखिया त ॼाण सिंधीअ में स्पीच आऊं न करियां ही नंढड़ा ॿार बि सिंधी में स्पीच न कंदा माना इहो कमाल कंहिंजो थियो इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो माना ॻाल्हि इहा आहे त असांजा माण्हू अयाज़ लतीफ़ अली जो चवंदो आहे त असांजो माण्हू छा आहे माना
साई कोने मना बटे दी कम हु कंदो बटे दी हु कंदो बटे दी हु कंदो बटे हिकड़ो कम न कंदो बाबा को भी असा कम करियो असा हिकड़ो कम करियो वो सुठो कम करियो ऐ की गाल असा वट जी शालती पाए इनके डिस्कवर के कयो अंग्रेजन के अर्नेस्टन कयो ऐ इनके पीएचडी भी दे गई सब का पे डॉक्टर एचएस और ले गई सब का पे पीएचडी पूरा अंग्रेज के आई बसे जी गाल बुधाया तो शाह अब्दुल लतीफ भिड़ाईया के असाना मानू छा समझदा असाया मानू चंदा त यो खाली धियू तो दे फुट तो दे बस गाल खत्म पर गुरबख्शाणी 1947 में गाल कई त शायर वडो हल बणया मानू हैरान थी अचे गुरबख्शाणी छा तो दे चे यो शायर मना उन दौर में गुरबख्शाणी जी गाल करण मानू हैरान थी अचे शायर अल्लाह ताई मानू नथा समझन शाह लतीफ मानू जे लेके वली है दरगाह दरगाह तो सिंध में जाम इन पर शाह लतीफ जो है ना मानू विंदा न दरगाह ते आऊं किथे विंदो है आऊं शाह जे रिसाले में शाह के गोलिंदो है शाह जो उते मौजूद है शाह जे रिसाले में उते जरूर उनकी मिट्टी है पर असल जो जो फिक्र किथे है उने में है ना अर्जुन किथे है कृष्ण किथे है वो महाभारत है वो गीता उने में है बाकी दोन जी अला किथे का उनजी आए मिसाल खा के रखवा किथे मुके खबर कोने सो जो सजो कमाल किथे है यो असांजे शाह अब्दुल लतीफ भिड़ाईया जे रिसाले में ऐ शाह अब्दुल लतीफ भिड़ाईया ते मु गाल कई तो गुरबख्शाणी हुन कम कयो उनके डिस्कवर कई ने शायर है उन का को बे एक वडे आलम गाल कई वो है साईं जीएम सही चयो त शाह लतीफ शायर त है पर कौमी शायर है मना कौम जी गाल तो करे वतन जी गाल तो करे पहले वतन का बाहर को तो वने ऐ त्यो मानू जो आए हुन गाल कई त्यो मानू केड़ो वो रसूल बख्श पली जो ये जो शाह लतीफ शायर बाहे कौमी शायर गाए पर अन्या हूं अवामी शायर है वो बादशाह के कौन तो गाए वो गरीबन के गाए तो मारू के गाए तो ससुई के गाए तो नूरी के गाए तो मना वो गरीबन जो शायर है अमीरन के शायर कौन है ता अंदाज लगा शाह लतीफ जिन को रिसाले जो 77 को सुरमू है मना आज जे दौर में असा मिसाल इते बैठा हूं हियर ता बिस्कु जी जे किस्तल में जे ता असा जो मेघवाड़न जी मायू या बियो ए वडी रशिया की बियो नी माने कोन गाय जो ते पिछियो जो आ हेते ता एकड़ी माई नजर जे हेते कोई माई कोन नजर जे बाहर असा नजर जे मायू किथे मना बिस्कु ते असा वट रश होंदी पर एड़े इल्मी प्रोग्राम असा पनी माई कोन खणी इंदा उते चोना जल्दी वने सुबह जो तो पैसा जल्दी मिलदा मना गाल समझो ता मना असा जे छायो बाबा इंसान अकेलो तरकी न तो करे सके उन इंसान गड उन जे और तो जरूरी है मिसाल की गाल मानू जो असा पनी दिए को कोन ता पड़े तो बाबा को डॉक्टरानी किताब पे जाती और सा खुली गलाइंदी वर्षा तो कोन गलाइंदी ना तो एड़े तरीके सा जो है जो असा जो शाह अब्दुल लतीफ भिड़ाईया दे इन टनी आलमन कम लिखया किताब लिखया केड़न गुरबख्शाणी किताब लिखयो उन का पो साईं जीएम से किताब लिखयो केड़ो किताब लिखयो पैगाम सिंध यो किताब मानू के पढ़ण खपे ए उन का पो एकड़ो बियो आलम जो नालो कयो रसूल बख्श पली जो हुन तो किताब लिखयो तिनी मानक मेड़या यो हुन जो कई किताब इनन आलम लिखयो कहते शाह अब्दुल लतीफ भिड़ाई दे ए शाह अब्दुल लतीफ भिड़ाई जी जेका शायरी है वो मानू के उत्साह थी दे मानू के मायूस कोन थी करे मानू के हुन दौर में उ चई थो कि तो सुता उठी जाग निंड न कजे एतरी असाना मानू कचन में वेंदा टे कलाक छुट्टा कट ते सुता होंदा छुट्टा आंदा पर छुट्टा उनको सुता पे आंदा एकड़ी हुआ निंदा जो कसी कयूं था 2 मिनट या क्या सुस्ती बेटा यो जेकर असा अज से बेटा जागे आसे लेते अज साल में एकड़ चक्कर जागो था तो असा किथे था असा नजर ही कोन था सुता थी जाग निंड न कजे एतरी सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिले मना ई जो कोमो अगते वधी है ना यो निंडू करे कोन अगते वधियन ये पेंजा ओडा का फिटाए को वनी अगते वधी वन वरी शालती छा करे तो धूता तू न धोए आग ओडो न वनी ये लोहार कोन का पाया तो मानू पक्को हलाइंदो आ को लोहार कुआड़ी चइंदो आ भाई हाने हु जो छोकरो आ वो चता हवा भी कोन दी यो कंदी आऊं कोन कंदी शालती चाले धूता तू न धोए आग ओडो न वनी जे तू तो तुजो तो हाली कोने तू जो कोई तो हवा देन ला तैयार कोने बाय जे वेजो कोन वने आई तई तो लोहार है यो की थी सकदो धूता तू न धोए आग ओडो न वनी उल्ला जे इश्क जा सेता तू न सही ओगो ये चई त आऊं आगड़े आया असी पढ़ंदासी कोन असी लिखंदासी कोन बाकी असी चंदासी त असी बड़ा मानू आयो
बाबा याद रखिजो वॾा माण्हू पंहिंजी ज़ात ते फ़क़ति नंढा माण्हू जेके तमामु ख़सीस माण्हू मुंहिंजो नालो मुंहिंजी ज़ात मुंहिंजो ख़ानदान ई नंढा माण्हू वॾा माण्हू छा वॾा माण्हू पंहिंजे किरदार ते फ़ख़्रु कंदा हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी फातिमा खे चयो त तूं किथे बि वञी त इहो न चवजे ॿियनि खे त आउं नबी जी धीउ आहियां तूं पंहिंजे किरदार ते फ़ख़्रु करे तुंहिंजो पंहिंजो किरदार हुजे बेशक तूं नबी जी धीउ आहीं पर इन जे करे रुॻो ई न त आउं नबी जी धीउ आहियां बसि ॻाल्हि ख़तमु असां माण्हू थींदो आहे फलाणे जो पुटु आहे फलाणे जो पुटु पर तूं छा आहे उहा त ॻाल्हि कर न तुंहिंजो कहिड़ो कमु आहे असुल अव्हां जो पंहिंजो जेको कमु आहे उहो अव्हां खे कमु ईंदो कंदी ॿियूं केतिरियूं साहिड़ कनि किनी सांगो साह जो के घोरे सिर झड़नि माना माण्हू खे छा आहे माण्हू खे कम सां इश्क आहे कोन ईअं हवा ताड़नि तकदे कंदी ॿियूं केतिरियूं साहिड़ कनि ये जेको दरिया जो किनारो आहे उनखे मायूं जान बीठियूं आहिनि साम्हूं साहिड़ बीठो आहे चए थो ई साहिड़ असांजो आहे कंदी ॿियूं केतिरियूं साहिड़ कनि किनी सांगो साह जो के घोरे सिर घड़नि के चवनि हल भला ॾियूं था टिको थियो मिड़ई ख़ैर इहो माना छा आहे मिड़ई पैसा जी और कम लाइणो आग लाइणी कंदी ॿियूं केतिरियूं साहिड़ कनि किनी सांगो साह जो के घोरे सिर घड़नि साहिड़ संदो तिन घाघाए घड़नि जे हिकिड़े माण्हू खे ख़बर आहे असां ज़ोर ई मोकिलींदासीं उहो कहिड़ो कमु कंदो उहो मिड़ई जान चढ़ाईंदो पर हिकिड़ो माण्हू पंहिंजे इश्क सां जेको कमु कंदो न उहो कमु अहिड़ो कंदो जीअं असांजो शाह अब्दुल लतीफ़ भटाई शाह जो रिसालो लिखियो जीअं संत कबीर पंहिंजी शाइरी करे वियो हीअ जेके वॾा माण्हू आहिनि माना हाणे जेको असांजो जेका इधर स्कूलूं केतिरियूं खुलियूं आहिनि जाम खुलियूं आहिनि तमामु यूनिवर्सिटियूं केतिरियूं खुलियूं आहिनि पर मूंखे ॿुधायो त अहिड़ो माण्हू हुजे जंहिं ते तव्हांखे अखियूं पूरे एतबार हुजे घणा माण्हू हूंदा हिते असां वटि घणा माण्हू इदारा जाम आहिनि उस्ताद जाम आहिनि पर छा आहे एतमाद न रहियो आहे जेकॾहिं इहे शइ एतमाद न हूंदो त कोई तइलीम असांजे कहिड़े कम जी माना सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़ो ई माण्हू हो जंहिं ते फ़ख़्रु करे थी उनजो नालो अल्लामा कासी कमाल करे छॾियो माना हितां खां पढ़ण लाइ हुतां लंडन वियो वरी वापसी हिते आयो वॾी ईमानदारी सां ज़िंदगी गुज़ारी अल्लामा कासी खे तव्हां पढ़ी ॾिसो तमामु सादी ज़िंदगी माना पेन बि यूनिवर्सिटी इस्तेमालु न कंदो चवंदो या पंहिंजी इस्तेमालु कंदो एॾो तमामु सचो माण्हू ऐं जेके सचा माण्हू हूंदा आहिनि उहो तारीख़ मां कॾहिं बि ख़तमु कोन थींदा आहिनि ऐं ॿिया छा आहिनि ॿिया शालती छा चयो त महरूमी मरी विया माहिर थी न मोआ चिड़ी जे चोबणी लॾियाऊ लोआ के हुबा बि हुआ इन वादीअ विच में माना ॿिया त पाणी जा बुलबुला ॿिया ख़तमु थी माना माहिर थी कोन हूंदो आहे असांखे छा खपे असांखे दक्षानंद आणियो अॼु छो कोन मरे शाइर वेठो आहे हुकुम चई ईअं उन करे उनजी शाइरी वो माहिर थींदो आहे पंहिंजे कम में माहिर थींदो आहे ईअं थोरी आहे भला इहो अब्दुल सत्तार जी मरी सघे थो अल्लामा इक़बाल मरी सघे थो शेख हयात मरी सघे थो कॾहिं कोन था मरी सघनि हिननि जो वॾो कमाल आहे तंहिंजे करे असांखे खपे त असां उन कम ते कमु करियूं ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू जंहिंजो जहिड़ो शौक़ु हुजे उहो उन में वञे उनखे उॾां वञणु ॾियणु हुजे माण्हू वरी छा चवंदा आहिनि ॿार पैदा ई कोन थियो ॿार खे डॉक्टर कंदुसि ऐं इंजीनियर कंदुसि बाबा इहो ज़ुल्म आहे इहो ज़ोर ई माण्हू खे धिक धिका न कयो माण्हू जो जंहिंमें शौक़ु हुजे उन में मोकिलींदो त हू पंहिंजो नालो रोशन कंदो सो तव्हांजी वॾी महिरबानी ऐं ॻाल्हियूं अञा घणियूं आहिनि माण्हू भाया थो वरी बोर थी वेंदा हलिया सो तव्हांजी महिरबानी तव्हां मूंखे ॿुधो आख़िर में उस्ताद बुखारी हिकिड़ो शेर चवां थो त जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो जेको आम उजारे उहो जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ तक़दीर ॾिनी पक आहे जेको सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो तव्हांजी वॾी महिरबानी सदा ख़ुशि हुजो।